अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकिड़े कंहिं फेसबुक जे ग्रुप में आउं ऐड थियसि त उते काफ़ी सिंधी दोस्त जेके हुआ सिंधी कम्यूनिटी जे हवाले सां हिकिड़े दोस्त इहा कोशिशि कई त हिकिड़ो व्हाट्सअप ग्रुप ठाहिजे जंहिंमें सिंध में जेके बि यूट्यूबर्स कमु कनि पिया उन्हनि खे गॾु कजे ऐं हिक ॿिए जी जेका आहे उहा हेल्प कजे त जीअं उन्हनि जा चैनल जेके आहिनि उहे ग्रो थी सघनि, चैनल उन्हनि जा वधनि त जीअं उन्हनि दोस्तनि खे फ़ाइदो थी सघे, उन्हनि जा चैनल मोनेटाइज़ थियनि ऐं उहे यूट्यूब मां अर्निंग कनि। त उते जॾहिं दोस्तनि पंहिंजे यूट्यूब जा लिंक्स जेॾी महिल मोकिलिया त उहे असां लिंक चेक कया त उन में काफ़ी सारियूं जेके आहिनि उहे ग़लतियूं नज़र आयूं। त उन जे करे मूं सोचियो त मुंहिंजा दोस्तनि खे आगाही ॾिजे त बेशक यूट्यूब जेको आहे उहो हिकु रियल अर्निंग प्लेटफॉर्म आहे। उन तां अर्निंग जेका आहे उहा पॉसिबल आहे, मुमकिन आहे ऐं माण्हू जाम सारा जेके आहिनि उहे पंहिंजा सिंधी दोस्त ऐं काफ़ी पाकिस्तानी इंडियन माण्हू उन तां कमाइनि पिया। त उहो तव्हां बि करे सघो था, आउं बि करे सघां थो, पर उन खां पहिरीं असांखे यूट्यूब खे सिखणो पवंदो ऐं यूट्यूब खे सम्झणो पवंदो। जॾहिं तव्हां यूट्यूब खे सिखी ऐं सम्झी कमु कंदो त उमेदु आहे तव्हां कामयाबु थींदो। हाणे उन लाइ असां वटि माना कमु न करण लाइ हज़ार बहाना हूंदा आहिनि त असां वटि शयूं कोन्हे, असां वटि जेको आहे कमु नथा करे सघूं या काफ़ी दोस्त आहिनि जेके कनि बि पिया पर उन्हनि खे उन सही तरीक़ेकार जी ख़बर कोन्हे। त कोशिशि हिन वीडियो में कई वई आहे त उन्हनि दोस्तनि खे आगाही ॾिजे त तव्हां यूट्यूब जो चैनल जेको आहे उहो कीअं ठाहे सघो था, उन चैनल ठाहिण खां पोइ उन जी सेटिंग कीअं करे सघो था, उन खां पोइ उन ते वीडियो जेके आहिनि उहे अपलोड कीअं थींदियूं, चैनल जी सेटिंग कीअं कबी, चैनल जी एसीओ कीअं कबी ऐं चैनल खे जेको आहे उहो ग्रो कीअं कबो। जीअं काफ़ी सारा दोस्त मूंसां दॿो दॿ उन ग्रुप में जेको आहे पंहिंजे चैनल जा लिंक पिया शेयर कनि त यार जल्दी जल्दी सब्सक्राइब करियो ऐं तव्हां मूंखे सब्सक्राइब करियो, ऐं तव्हांखे सब्सक्राइब कंदुसि त रुॻो ईअं करण सां कमु कोन थो हले जेसीं ताईं असीं प्रॉपर यूट्यूब खे सिखंदासीं कोन। हाणे हीअं तव्हां ॾिसंदा हूंदो त हिन वीडियो में मोबाइल या मुंहिंजी तस्वीर काफ़ी लुॾे पई, उन जी वजह इहा त मूं को बि हिते गैजेट का बि शइ यूज़ कोन्हे कई, ट्राईपोड वग़ैरह हथा की असां वटि उहे हर शयूं पियलूं बि आहिनि, पर जस्ट मूं इन जे करे त हीअं बि तव्हां सिर्फ़ु मोबाइल ऐं हीअ हिकिड़ी 100-150 वारी हैंड फ्री जेका आहे इन सां बि तव्हां जेको आहे उहो पंहिंजो कमु स्टार्ट करे सघो था। जीअं हिते तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसी सघो था त असां वटि LCDयूं पयूं आहिनि, ठीकु आहे, पूरे जा पूरा कंप्यूटरनि जूं असां वटि लाट पई आहे, ठीकु आहे, ऐं सोलर सिस्टम लॻो पियो आहे, स्टैंड बाय लाइट जी फैसिलिटी आहे ऐं आउं हिन वक़्तु हिकिड़े स्कूल में ई बीठो आहियां। हिन स्कूल में तक़रीबन जेको आहे उहे 1200 ॿार आहिनि। जेकॾहिं आउं चाहियां त उन्हनि ॿारनि खे हींअर ई चई ऐं मुंहिंजा 1000 सब्सक्राइबर पूरा करे सघां थो, पर इहे सभु शयूं कंहिं वटि आम हर सिंधी वटि अवेलेबल कोन्हे। त उन जे करे असीं हीअ चैनल तव्हांजे साम्हूं हिकिड़ो रोल मॉडल हूंदो जेको तव्हांजे साम्हूं हीअ वीडियो जेका आहे या एडिट करे रखंदुसि। उन खां पोइ जेको आहे हिन ई चैनल खे अपलोड कंदासीं, इन ई वीडियो ते पाण सिखंदासीं त वीडियोज़ जेके आहिनि उहे अपलोड कीअं कजनि ऐं बिना शयुनि जे जेको आहे उहो असीं कीअं चैनल खे जेको आहे उहो हलाए सघूं था, वीडियो ठाहे सघूं था। हिन में आउं का बि जेको आहे न हीअ हेतिरा सारा असां वटि कंप्यूटर वग़ैरह हुजण जे बावजूदि हीअ वीडियो जेका आहे इहा हिन ई मोबाइल तां ठाहींदुसि, हिन ई हिकिड़े ई मोबाइल तां जेको आहे इन वीडियो खे आउं एडिट कंदुसि ऐं इन ई मोबाइल तां ई चैनल ठाहे इन ई मोबाइल तां अपलोड कंदुसि ऐं पाण ॾिसंदासीं त हीअ चैनल जेको आहे केतिरे वक़्त में ग्रो थिए थो ऐं कॾहिं हली मोनेटाइज़ थिए थो। त चैनल ठाहिण खां वठी मोनेटाइज़ कराइण ताईं जो सफ़र जेको आहे उहो पाण लाइव ऐं गॾु कंदासीं त इन मां तव्हांखे काफ़ी शयूं जेके आहिनि उहे सिखण लाइ मिलंदियूं। त चैनल जी एसीओ जेका आहे उहा कीअं कजे, पंहिंजे चैनल खे रैंक कीअं कराइजे ऐं पंहिंजी वीडियोज़ खे जेको आहे उहो कीअं रैंक कराइजे त उहो माण्हुनि जे सर्च में अचे, दुनिया ताईं पुॼे। ऐं पोइ हाणे पाण हलंदासीं मोबाइल जी स्क्रीन ते ऐं उते पाण हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहींदासीं हींअर ई, ठीकु आहे, ऐं उन जो नालो जेको आहे उहो सोचींदासीं नालो कीअं सर्च कजे। उन खां पोइ यूट्यूब ते जेको आहे उहो चैनल कीअं ठाहिजे ऐं डेस्कटॉप या कंप्यूटर ते वञी हिकु दफ़ो उन जी सेटिंग कीअं कजे। त जीअं मूं तव्हां सां ॻाल्हि कई त हीअ टोटल कमु असीं मोबाइल ते कंदासीं त उहा सभु शइ असीं मोबाइल ते ई कीअं था करे सघूं। इवन ऐं को ट्राईपोड वग़ैरह जेको आहे ट्राईपोड वग़ैरह को बि यूज़ कोन कंदुसि। अगरि किथे फिक्स वीडियो हलाइण जी ज़रूरत बि पई त जीअं हीअ किताब वग़ैरह पिया आहिनि, का अहिड़ी शइ जी टेक ते पाण मोबाइल खे रखंदासीं त जीअं उन्हनि ते ई असीं वीडियो रिकॉर्ड करे सघूं। त जीअं दोस्तनि खे इहा हिकिड़ी मोटिवेशन मिले त असीं जस्ट हिकिड़े ई मोबाइल ते ई वीडियो ठाहे उन वीडियो खे एडिट बि उन मोबाइल ते करे उन मोबाइल तां ई असीं जेको आहे उन खे अपलोड करे सघूं था।
त पाण हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते ऐं उतां खां पोइ हाणे पाण यूट्यूब चैनल ठाहियूं था। जी दोस्तो, हितां खां मूं हाणे मुंहिंजे मोबाइल जी जेका आहे स्क्रीन रिकॉर्डिंग ऑन कई आहे ऐं हाणे पाण हितां खां यूट्यूब खोलींदासीं ऐं उन जी मदद सां हिकिड़ो चैनल ठाहींदासीं ऐं पोइ अॻिते हली उन जी सेटिंग कंदासीं। ठीकु आहे, ऐं पाण कोशिशि कंदासीं त हिन वीडियो में जेको आहे हिन वीडियो में जेको आहे उहो असीं इहो टॉपिक कवर करियूं त मोबाइल तां जेको आहे यूट्यूब जो चैनल कीअं ठहंदो ऐं उन जे लाइ नालो कीअं सर्च कबो ऐं उन चैनल जी सेटिंग जेका आहे उहा कीअं कबी ऐं चैनल ते जेको आहे वीडियो जेका आहे उहा कीअं अपलोड कबी। त हिते जीअं तव्हां ॾिसी सघो था त हीअ यूट्यूब जेका आहे उहा हर माण्हू वटि सभिनी वटि अवेलेबल हुजे थी। त हिन में तव्हां कोशिशि कंदा करियो पंहिंजी यूट्यूब खे जेको आहे अपग्रेड करे रखंदा करियो। पर फ़िलवक़्तु पाण जीअं ई यूट्यूब बि हितां खां पाण ऑन कयो, जीअं पाण ऑन कंदा आहियूं यूट्यूब खे त मुख़्तलिफ़ वीडियोज़ जेके आहिनि उहे पंहिंजे साम्हूं अची वेंदियूं आहिनि, जीअं हीअ अची वियूं आहिनि। ठीकु आहे, त हिते हेठि कुंड ते तव्हां ॾिसंदव जिते यू लिखियो पियो आहे, अगरि तव्हांजो अॻु में चैनल ठहियलु आहे त उनजो नालो ईंदो हिते, ऐं अगरि तव्हांजो अॻु में चैनल न आहे ठहियलु त जस्ट जीअं हिन वक़्तु यू लिखियो पियो आहे ईअं ई यू हिते लिखियलु ईंदो। इन यू ते पाण ई क्लिक कंदासीं। ठीकु आहे, जीअं पाण हिते इन ते क्लिक कंदासीं त मथे मथे ॾिसो तव्हां जेका मुंहिंजी ईमेल लॻल आहे जेका प्ले स्टोर ते आहे, जेका मोबाइल में लॻल आहे उहा ऑटोमेटिक हिते अची वई आहे जो हुन ईमेल तव्हां अॻु में यूट्यूब ते साइन इन थियल हुअसि। अगरि तव्हां वटि ईमेल आहे, तक़रीबन हर एंड्रॉइड यूज़र वटि ईमेल हुजे थी जो प्ले स्टोर उन ते ई हले थो। पर अगरि तव्हां जेकॾहिं चैनल लाइ का अलॻि ईमेल ठाहिणु चाहियो था त उहा बि ठाहे सघो था। अदरवाइज़ तव्हां इन तां जेको आहे उहो चैनल जेको आहे उहो क्रिएट करे सघो था, नओं चैनल जेको आहे उहो ठाहे सघो था। त हाणे पाण हिते क्लिक कंदासीं। ठीकु आहे, त जीअं पाण हिते क्लिक कयो त हाणे हिते मूंखे जेको आहे पुछे थो तव्हांजे चैनल जो नालो छा हूंदो, चैनल जो हैंडल छा हूंदो। त हिते इहा ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे तव्हांखे। ऐं काफ़ी दोस्तनि जा अहिड़ा चैनल ॾेखारींदुसि जंहिंजो चैनल जो नालो कुझु हूंदो ऐं हुनजो हैंडल कुझु ॿियो लिखियो पियो आहे। हैंडल मां मुराद इहो हूंदो आहे त जॾहिं बि असीं यूट्यूब लाइ पंहिंजो नालो सर्च करण लाइ वञूं था या ही जेका @ जी निशानी ॾिनल आहे इहा यूट्यूब में सर्च कंदासीं त हू असांखे चैनलनि जा नाला ॻोल्हे ॾींदो। जीअं मिसाल जे तौर ते पाण वापसि यूट्यूब में हलूं था। ठीकु आहे, हिते आयासीं त हाणे जेकॾहिं हिते आऊं पंहिंजे चैनल जो नालो जेको आहे उहो सर्च करणु चाहियां त छा इन नाले सां को अॻु में चैनल आहिनि या न, त उन खे सर्च करण लाइ बहितरीनु तरीक़ो इहो हूंदो त हिते पाण @ जेको आहे उहो यूज़ कंदासीं। ठीकु आहे, जी हीअ पाण यूज़ कयो। हाणे जेको पाण हिते अखर लिखंदासीं त हीअ पाण खे हिते यूट्यूब जे मुख़्तलिफ़ चैनलनि जा जेके आहिनि उहे नाला सजेस्ट कंदो। जी मिसाल जे तौर ते हाणे हिते आऊं सिंधी ज़बान में जेकॾहिं सिंधी कीबोर्ड लॻायां थो त हाणे तव्हां हिते ॾिसंदो आऊं जेकॾहिं लिखां थो त सिंध सलामत। ठीकु, हाणे जेकॾहिं आउं हिते हिनखे सर्च कंदुसि त हीअ हिते इन सां रिलेट जेको आहे मूंखे चैनल ॻोल्हे ॾींदो। इन सां गॾु चैनल कहिड़ा आहिनि, हाणे तव्हां हीअ हिते हिकिड़ो मुंहिंजे साम्हूं चैनल आयो आहे सिंध सलामत, सात सलामत। हाणे इन में तव्हां ॾिसंदव @ बाबरो बलोच 113 लिखियो पियो आहे। हाणे हिन दोस्त पंहिंजे चैनल जो नालो जेको आहे उहो रखियो आहे सिंध सलामत। हाणे हिन पंहिंजो हैंडल रखियो आहे बाबरू बलोच 113। त यानी यूट्यूब ते जॾहिं सर्च कंदासीं पाण बाबरो बलोच 113 तॾहिं ही चैनल ईंदो। ताकी हिन दोस्त खे करणु इहे खपंदो त जेको तव्हांजे चैनल जो नालो आहे त तव्हां कोशिशि करे पंहिंजे हैंडल जो नालो उहो ई रखो त जीअं तव्हांजो चैनल जेको आहे उहो सर्च में अची सघे। हाणे इहे दोस्त ग़लतियूं कनि था जंहिंजे करे हुननि जो वीडियो जेको आहे उहा रैंक करण या यूट्यूब में सर्च में अचण त परे जी ॻाल्हि आहे। उहे पंहिंजे चैनल जो नालो लिखंदा त उन्हनि जो चैनल ई सर्च में कोन थो अचे। ठीकु आहे, त इहे जेके आहिनि उहे ग़लतियूं जेके आहिनि उहे न करणु खपनि। हाणे जेकॾहिं ॿियो पाण पंहिंजे चैनल लाइ इन नाले सां अॻु में चैनल ठहियलु हो ॿियो पाण रखूं था, अगरि मिसाल जे तौर ते यूट्यूब सिखो। ठीकु आहे, हाणे हिन जे स्टार्टिंग में पाण @ कोन लॻायो आहे। हिन जे स्टार्टिंग में @ लॻाए हाणे पाण हिन खे सर्च कंदासीं त छा इन नाले सां कोई यूट्यूब चैनल आहे।
ठीकु आहे। त हिन नाले सां अची वियो यूट्यूब खे सब्सक्राइब करियो दोस्तो, महिरबानी थींदी। ठीकु आहे। इन नाले सां को चैनल जेको आहे उहो अवेलेबल कोन्हे, त पाण पंहिंजे चैनल जो इहो ई नालो रखंदासीं। ठीकु आहे। बल्कि हिते शायदि ग़लती थी आहे, व्यू कोन सही कोन लिखियो आहे। हाणे सही लिखी वरी सर्च करियूं था त छा इन नाले सां को यूट्यूब चैनल आहे। कोशिशि करणी आहे अहिड़ो नालो रखिणो आहे जेको शार्ट नंढो हुजे ऐं उहो ॿिए कंहिंजो न हुजे। त जीअं ई असीं कंहिंखे चऊं त बाबा मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब खे सिखो या यूट्यूब सिखो, त उहो जेको आहे उहो सर्च में अचे। जीअं उन नाले सां केरु पंहिंजी सर्च करे त उहो मुंहिंजो चैनल जेको आहे उहो सर्च में अचणु खपे। तॾहिं ई असांजो चैनल जेको आहे उहो ग्रो थींदो ऐं माण्हुनि खे ॻोल्हण में बि आसानी थींदी। अदरवाइज़ इहो थींदो त असांखे पंहिंजो चैनल ई यूट्यूब ते कोन मिलंदो। ठीकु आहे। त हीउ नालो मूंखे कुझु न कुझु सही सम्झ में आयो। असीं वापसि व्यू ते हलूं था ऐं हितां खां पाण क्रिएट ते हलंदासीं। क्रिएट ते हली हाणे हिते जेको आहे एडिट जो ऑप्शन, जी पहिरीं मुंहिंजी ईमेल जो लास्ट नेम फर्स्ट नेम आहे उहो हुन ऑटोमेटिकली सजेस्ट करे छॾियो आहे। त हाणे पाण हिन खे हिते हली एडिट कंदासीं। यूट्यूब सिखो। ठीकु आहे। हिनखे हिते सेव था कयूं। ठीकु आहे। त हाणे तव्हां ॾिसो हिन ऑटोमेटिक मुंहिंजो हैंडल जेको आहे उहो बि इहो करे छॾियो आहे @ यूट्यूब सिखो। ठीकु आहे। हिते हिन बे ऐं सीन खे जेको आहे उहो गॾे छॾियो आहे। उनजी वजह इहा आहे त जेॾी महिल तव्हां हैंडल ठाहींदो त हैंडल में स्पेस जेको आहे उहो अलाउ कोन हूंदो आहे। चाहे इंग्लिश में हुजे, चाहे उर्दू में हुजे, चाहे सिंधी में हुजे, नाला गॾे लिखिबा आहिनि। ठीकु आहे। त हैंडल में नालो जेको आहे उहो गॾे लिखिबो आहे। उन में स्पेस जेको आहे उहो कोन ॾिबो आहे। तंहिंजे करे हिन ऑटोमेटिक इहो ठाहे छॾियो। हाणे कोशिशि कयो त तव्हांजे यूट्यूब जो जेको नालो आहे हैंडल बि उहो ई हुजणु खपे। उनखे एडिट करे जेको आहे उनखे पाण हितां खां वञी एडिट मां वञी हिनखे एडिट करे सघूं था। त पाण खे इहो ई रखिणो हो। हिते पाण खे सिर्फ़ु इहो करिणो हो त बे ऐं सीन गॾिजी वई आहे। इन जी वजह इहा आहे त हिते स्पेस अलो कोन्हे। ठीकु आहे। त हीउ जेको आहे इहो सही आहे। क्रिएट चैनल पाण जस्ट इन ते क्लिक कंदासीं। अगरि हिते पाण खां तस्वीर पुछे थो, इहा बाद में पाण ऐड करे सघूं था। चाहियो त तव्हां ऐड करे सघो था। हिते जेॾी महिल पाण हिन ते क्लिक कंदासीं त पुछंदो तव्हां छा हींअर ई कैमरा खोले करियो था या तव्हां पंहिंजी गैलरी मां का तस्वीर खणणु चाहियो था। मिसाल पाण गैलरी मां का तस्वीर जेकॾहिं खणणु चाहियूं था। ठीकु आहे। त हितां खां ऐं गैलरी मञा वञी पंहिंजी जेका आहे उहा का बि हिकिड़ी तस्वीर, मिसाल जे तौर ते हीअ तस्वीर सेलेक्ट कंदुसि। हाणे मूंखे ॿुधाए थो त जेकॾहिं तव्हां रखंदो त प्रोफाइलिंग ते गोल दाइरे जे अंदरि हीअं ईंदी। हिते पाण हिन खे सेट एज़ अ प्रोफाइल करे था छॾियूं। ठीकु। जीअं पाण हिते हिनखे सेट एज़ अ प्रोफाइल करे छॾियोसीं त हाणे हिते पंहिंजी तस्वीर जेका आहे उहा सेट थी वई। ऐं हाणे पाण जेको आहे हिते जस्ट क्लिक कंदासीं क्रिएट ए चैनल। त हीउ पंहिंजो हिकु यूट्यूब चैनल जेको आहे इहो ठही वियो। ठीकु जी। दोस्तो जीअं तव्हां ॾिठो त पाण यूट्यूब जो जेको आहे उहो चैनल ठाहे वरितो, जेको पाण खे जस्ट 2-2.5 मिंट लॻा हूंदा। वीडियो में थोरो वधीक इन करे हो जो हुनखे ॿुधाइण डिस्क्राइब करण में थोरो टाइम लॻो पिए त जीअं दोस्तनि खे आसानी सां सम्झ में अचे। ऐं हाणे पाण हलूं था वीडियो जे नेक्स्ट पार्ट जी तरफ़, जेको हुन खां वधीक इम्पोर्टेंट आहे चैनल जी सेटिंग। त काफ़ी दोस्तनि जा चैनल जेके आहिनि उहे ऑलरेडी ठहिया पिया आहिनि, त उन्हनि खे हुन पहिरें स्टेज मां गुज़रण जी ज़रूरत कोन्हे। हाणे जेको स्टेज आहे उहा आहे चैनल जी सेटिंग। इन खे तव्हां गौर सां ॾिसी ऐं सम्झी वठो त जेकॾहिं नओं चैनल ठाहियो पिया त उन जी इन हिसाब सां सेटिंग करियो। ऐं अगरि तव्हांजो ऑलरेडी चैनल आहे त छा तव्हां इहे सेटिंग्स करे छॾियूं आहिनि। त जीअं पाण यूट्यूब मंझां या यूट्यूब स्टूडियोज़ जेको पाण मोबाइल में यूज़ कंदा आहियूं, उन में 100% जेके आहिनि उहे सेटिंग्स कोन्हे। जंहिंजे लाइ सजेस्ट कयो वेंदो आहे त भाउ तव्हां हिकिड़े टाइम जेको उहो पंहिंजे कंप्यूटर ते तव्हां पंहिंजे चैनल जी जेका आहे उहा सेटिंग्स करे वठो। त हाणे पाण जी ॻाल्हि कई त पाण सिर्फ़ु मोबाइल ते ई कमु कंदासीं त पाण खे जेको आहे उहो लाज़मी न आहे कंप्यूटर ते वञण लाइ। पाण उहा डेस्कटॉप साइट जेका आहे उहा पंहिंजे मोबाइल ते ई ओपन कंदासीं। ऐं यूट्यूब स्टूडियो जेको आहे उहो मोबाइल ते ई क्रोम ब्राउज़र में ई ओपन कंदासीं। उन में जेके सेटिंग्स आहिनि उहे पाण ॾिसंदासीं त चैनल जूं मेन सेटिंग्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। असल में जीअं पाण कंहिं हर हिकु वीडियो जी डिस्क्रिप्शन लिखंदा आहियूं
ऐं उन जा टैग लॻाईंदा आहियूं, टाइटल लिखंदा आहियूं। ईअं ई जेके आहिनि टई शयूं जेके आहिनि उहे पंहिंजे मेन चैनल जूं बि थींदियूं। पंहिंजे मेन चैनल जी पाण खे डिस्क्रिप्शन जेका आहे उहा लिखणी पवंदी ऐं उन जा टैग्स लॻाइणा पवंदा। ऐं हिते दोस्त ग़लती इहा कंदा आहिनि, चैनल जा जेके आहिनि उहे टैग्स कुझु ॿिया हूंदा लॻल हूंदा आहिनि ऐं वीडियोज़ जे अंदरि उहे टैग्स कुझु ॿिया लॻाईंदा आहिनि। त इन जे करे बि यूट्यूब जो सिस्टम जेको आहे उहो सम्झी कोन सघंदो आहे त हीअ वीडियो या हीअ चैनल कहिड़े कैटेगरी ते कमु करे थो ऐं हिन जी राइट ऑडियंस कहिड़ी आहे, हिन जी वीडियो असांखे कहिड़े माण्हुनि खे ॾेखारिणी आहे त उन सां मुंहिंजो चैनल जेको आहे उहो ग्रो या प्रोमोट थी सघे। त उहो असांजो मिसमैच हूंदो आहे या चऊं मिसमैनेजमेंट या मिसमैच हूंदा आहिनि असांजा कीवर्ड्स, जंहिंजे करे जेको असांजूं वीडियोज़ जेके आहिनि उहे रैंक कोन थियूं कनि या उन्हनि ते जेके आहिनि एतिरा व्यूज़ कोन था अचनि। त पाण उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं उहा सेटिंग कंदासीं ऐं 1 बाय 1 जेको आहे उहो एंटर कंदासीं। ऐं उन खां पोइ जीअं पाण ॻाल्हि कई त वीडियो जेका आहे उहा अपलोड करणु सिखंदासीं। त मूंखे लॻे थो त वीडियो कुझु वधीक जेका आहे उहा डिघी थी वेंदी। त उहो जेको आहे इन जो पाण ॿियो पार्ट ठाहींदासीं नेक्स्ट वीडियो में। पाण उन में वीडियो खे अपलोड करण जा जेके 3 तरीक़ा आहिनि उहे पाण सिखंदासीं ऐं उनखे सम्झंदासीं त कहिड़ो दुरुस्त तरीक़ो आहे वीडियो खे अपलोड करण जो ऐं वीडियो खे अपलोड करणु वक़्तु कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे ध्यान में रखिणो आहे। त पाण जेको आहे उहो हाणे हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते ऐं उते ॾिसूं था त मेन चैनल जी जेका आहे उहा सेटिंग कीअं थींदी। इहो थोरो इन जो इम्पोर्टेंट पार्ट आहे। इन में थी सघे थो पाण खे कोई टाइम लॻे जो 1 बाय 1 करे इहा पाण शइ सिखंदासीं। जी दोस्तो, त पाण आया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते। जीअं त तव्हां ॾिसी सघो था त हिते पाण वटि यूट्यूब स्टूडियो जो ऑप्शन आहे जेको पाण हींअर डिस्कस कयो। इन में एतिरा ऑप्शन्स पाण खे नथा मिलनि त पाण वेंदासीं गूगल ते। जीअं हीअ हिते गूगल आहे पर आउं तव्हांखे सजेस्ट कंदुसि त तव्हां प्ले स्टोर तां जेको आहे उहो वञी क्रोम ब्राउज़र जेको आहे गूगल जो ऑफिशियल क्रोम ब्राउज़र जेको आहे उहो तव्हां डाउनलोड करियो। इन में तव्हांखे बहितरीनु ऑप्शन्स मिलंदा। जीअं मिसाल जे तौर ते हिते पाण हलूं था, हीअं ओपन थिए थो ऐं हिते तव्हांखे जेको आहे उहो टाइप करिणो आहे, ठीकु आहे, यूट्यूब स्टूडियो। जीअं हीअ अची वई आहे पहिरीं लिंक ते ई पाण जेको आहे हितां खां क्लिक कंदासीं, ठीकु आहे। त हीअ असां वटि जेको आहे यूट्यूब स्टूडियो खुली वेंदो। जंहिं टाइम तव्हां हिते वञी यूट्यूब स्टूडियो ते क्लिक कंदो त वापसि सां तव्हां वटि जेका ऐप हुई उहा ई ओपन थींदी, ठीकु आहे। त इन शइ खां बचण जे लाइ तव्हांखे ईअं करिणो आहे त हिते थोरी देरि तक क्लिक कंदो त हिते तव्हां वटि ऑप्शन अचे थो ओपन इन न्यू टैब। ओपन इन न्यू टैब में कंदो त पोइ तव्हां ॾिसंदव त जीअं हिते मथे जेको आहे हीअ मथे जीअं ऑप्शन ठाहिया पिया आहिनि इन में तव्हांजो हिकिड़ो न्यू टैब हिते ओपन थी वेंदो। उन टैब में वञी तव्हांखे ओपन करिणो आहे। मूं हिते ऑलरेडी अॻु में ई खोले रखियो त हुतां खां ओपन करियां थो त जीअं तव्हां जेको चैनल ठाहियो उन जी तव्हांखे हीअ जेको आहे यूट्यूब स्टूडियो जेको कंप्यूटर जे डेस्कटॉप में ईंदो आहे उहो तव्हांखे नज़र ईंदो। त हिन में जेको आहे तव्हांखे काफ़ी वधीक फीचर नज़र ईंदा। जी दोस्त, हिते थोरी शइ तव्हांखे वधीक ऐड कंदो हलां त जेकॾहिं मिसाल जी मूं ते यूट्यूब स्टूडियो जेको आहे उहो डेस्कटॉप वर्जन में खोलियो, अगरि तव्हां वटि ईअं खुले पियो त ठीकु आहे। त जेकॾहिं न पोइ तव्हांखे हिकिड़ी सेटिंग जेका आहे उहा ऑन करणी पवंदी। उन जे लाइ तव्हां हिते 3 डॉट्स ते वेंदो ऐं हिते थोरो स्क्रॉल कंदो त हीअ तव्हां ॾिसो था त लिखियो पियो आहे डेस्कटॉप साइट। इन ते चेक कोन्हे लॻल। जंहिं टाइम इन ते तव्हां चेक लॻाईंदो त पोइ जीअं स्क्रीन ते मूं वटि यूट्यूब स्टूडियो जो डेस्कटॉप जेको आहे उहो अचे थो त पोइ तव्हां वटि बि जेको आहे उहो ईअं ईंदो। जंहिं टाइम हिते तव्हां क्लिक कंदव त पोइ तव्हां वटि हीअ बि उहा ई साइट खुलंदी जीअं पाण वटि कंप्यूटर में खुले थी। पाण हिन खे थोरो ज़ूम इन करे ॾिसूं था त हिन में तव्हां गौर कंदव त हीअ उहे कुझु साॻिया ई ऑप्शन्स आहिनि जेके असांखे यूट्यूब स्टूडियो ऐप में मिलनि था। जीअं उते जेको आहे असांखे डैशबोर्ड मिले थो, कॉन्टेंट जी लिस्ट मिले थी, एनालिटिक्स मिलनि था। पर हिन में जेके हीअ ते ऑप्शन ॾिनल आहे जंहिं टाइम तव्हां इन ते क्लिक कंदो जी पहिरीं तव्हां ईंदो त तव्हांखे कुझु हिन शेप में जेको आहे चैनल तव्हांजो नज़र ईंदो। हितां खां तव्हां हिन में वीडियो अपलोड करे सघो था। हितां खां जंहिं टाइम तव्हां वीडियो अपलोड कंदव त तव्हांखे हिते काफ़ी सारा जेके आहिनि उहे ऑप्शन नज़र ईंदा। ही वीडियो खे अपलोड करण जे तरफ़ हलियो वियो। पाण हिन खे हितां खां क्लोज़ करियूं था ऐं इन खे ज़ूम करियूं था त जीअं असांखे सवलाई सां नज़र अचे। हाणे हिन में जेको आहे सेटिंग में तव्हांखे पहिरीं हिन सेटिंग में वञिणो आहे, ठीकु आहे। जंहिं टाइम हिते तव्हां हिन खे कस्टमाइज़ ते क्लिक कंदव त तव्हांजे साम्हूं तव्हांजे चैनल कुझु हीअं ईंदो जंहिंमें पहिरीं तव्हां वटि अचे थो बैनर इमेज। हाणे हीअ बैनर इमेज जेका आहे इहा छा आहे त हिन में ॿुधाए थो त तव्हांजो जेको चैनल आहे
उहो जेकॾहिं को वॾी LCD स्क्रीन ते ॾिसंदो त कीअं नज़र ईंदो, अगरि को कंप्यूटर लैपटॉप या डेस्कटॉप ते ॾिसंदो त कीअं नज़र ईंदो, ऐं मोबाइल जी स्क्रीन ते तव्हांजो चैनल जेको आहे उहो कीअं नज़र ईंदो। इनखे जेकॾहिं ॾिसण लाइ तव्हां हिते वेंदो, व्यू चैनल कंदो त हिते बि तव्हांखे तव्हांजो चैनल नज़र ईंदो, जेको हिते मथे रेड कलर में YouTube लिखियो पियो आहे। इनखे चइबो आहे बैनर, जेको ॻाढ़े कलर में YouTube सिखो लिखियो पियो आहे, इनखे जेको आहे चयो वेंदो आहे YouTube बैनर। ऐं असीं वापसि हलूं था बक़ाया सेटिंग जी तरफ़। हाणे जेॾी महिल हिते तव्हां ईंदव त तव्हांखे हिते बैनर जी साइज़ ॿुधाए थो त बैनर जी साइज़ जेका आहे उहा घणी हुजणु खपे, 2048 पिक्सल ज़रब 1152 मेगा न ओनली पिक्सल, ऐं 6 MB जेका आहे उहा हिनजी साइज़ हुजणु खपे। उन खां पोइ हितां तव्हां पंहिंजे चैनल जो जेको आहे उहो लोगो लॻाए सघो था, जंहिंमें को लोगो तव्हां ठाहे लॻाए सघो था, पंहिंजी तस्वीर लॻाए सघो था, जेको तव्हांखे मुनासिबु लॻे उहो तव्हां हिते जेको आहे उहो लोगो लॻाए सघो था। उन खां पोइ जॾहिं तव्हां हेठि ईंदव त हिते अचे थो चैनल नेम, जेको तव्हां चैनल जो नालो पाण पहिरीं रखियोसीं उहो ई नालो जेको आहे हिते ॿुधाए थो। उन खां पोइ चैनल जो हैंडल, चैनल जो हैंडल पाण सिंधी में लिखियो आहे, उन जे करे ही लेफ्ट साइड ते हलियो वियो आहे। ऐं ही चैनल जो हैंडल अगरि तव्हां तब्दील करणु चाहियो त हर 14 ॾींहंनि में हिकु दफ़ो तव्हां हिन जो हैंडल चेंज करे सघो था। उन खां पोइ हिते इम्पोर्टेंट शइ अचे थी चैनल जी डिस्क्रिप्शन। हाणे डिस्क्रिप्शन जेॾी महिल बि तव्हां चैनल जी लिखण लाइ वियो त कोशिशि करे तव्हां उन में डिस्क्राइब कंदो त हीउ चैनल जेको आहे उहो मूं छाजे लाइ ठाहियो आहे, हिन चैनल ते जेको विज़िटर ईंदो उनखे कहिड़े क़िस्म जो मवादु मिलंदो। पोइ जंहिं क़िस्म जी तव्हां वीडियोस ठाहियो था उहो हिते मैंशन करियो त असांजूं फलां फलां क़िस्म जूं वीडियोस आहिनि, ही मालूमात आहे, या उन में को कमेडी आहे, त जेको बि तव्हांजे चैनल जो मेन जेके टॉपिक्स तव्हां रखो था उहे तव्हां हिते ॾेई सघो था। प्लस में हिते तव्हां हैशटैग जेके आहिनि उहे लॻाए सघो था। कोशिशि कजो त हिन में तव्हांजा 200 वर्ड्स जेके आहिनि उहे डिस्क्रिप्शन में हुजनि, छो जो 200 वर्ड्स खां अगरि घटि डिस्क्रिप्शन हुजे थी त उन डिस्क्रिप्शन खे गूगल सर्च इंजन जेको आहे उहो सर्च में कोन आणींदो आहे। यूट्यूब ते जेॾी महिल पाण सर्च करियूं था त उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर गूगल जेको आहे उन जो सर्च इंजन जेको आहे उहो 200 खां घटि वारी डिस्क्रिप्शन खे कोन खणंदो आहे। तंहिंजे करे कोशिशि कजो त तव्हांजे चैनल जी जेका डिस्क्रिप्शन आहे उहा 200 लफ़्ज़नि जी हुजे। अच्छा, उन खां पोइ जेको आहे उहो हिते पुछे थो त तव्हांजे चैनल जी जेका आहे उहा लैंग्वेज कहिड़ी आहे। मूं हिते उर्दू लिखी आहे, उहा इन जे करे जो हिते लैंग्वेज में तव्हां वेंदो त सिंधी जेका आहे उहा तव्हांखे लैंग्वेज में कोन्हे हिते, त कोशिशि करियो वधि खां वधि सिंधी दोस्त जेके आहिनि उहे यूट्यूब ते अचनि, सिंधी ॿोली प्रोमोट थिए त जीअं हू सिंधी ॿोली खे हिते ऐड कनि। उन खां पोइ ई ऑटोमेटिक ई ठाहींदो आहे चैनल जो URL, यानी चैनल जो लिंक जेको पाण अमूमन ग्रुपनि वग़ैरह में सेंड कंदा आहियूं दोस्तनि खे त उहा असांजे चैनल ते अचो, उहो ई ऑटोमेटिक ते जनरेट कंदो आहे। उन खां पोइ जेके लिंक्स आहिनि इन में तव्हां जेको आहे पंहिंजा सोशल मीडिया जा जेके बि अकाउंट आहिनि उहे तव्हां ऐड करे सघो था। हिन में वधि में वधि तव्हां 5 जेके आहिनि अकाउंट ऐड करे सघो था। जी मिसाल जे तौर ते हिते तव्हां वेंदव त पहिरीं तव्हां खां लिंक टाइटल पुछंदो, टाइटल में तव्हां लिखंदव फेसबुक, व्हाट्सअप, जेको तव्हां लिंक ॾियणु चाहियो था जेम्स सोशल मीडिया जो, टिकटॉक या व्हाट्सअप। अगरि तव्हां व्हाट्सअप लिखणु चाहियो था त हिते व्हाट्सअप लिखी ऐं व्हाट्सअप जो लिंक जेको आहे उतां कॉपी करे हिते पेस्ट कंदो। उन खां पोइ वरी जेॾी महिल थी वेंदो त पोइ वरी नेक्स्ट ऐड कंदो जी फेसबुक, त पोइ फेसबुक हिते लिखी उन खां पोइ उनजो लिंक जेको आहे उहो तव्हां हिते उतां खां कॉपी करे हिते पेस्ट कंदो त उहो बि तव्हांजो हिते ऐड थी वेंदो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे कॉन्टेक्ट इन्फो, कॉन्टेक्ट इन्फो में जेको आहे उते पुछे थो त तव्हांजी उहा ईमेल ॾियो, बिज़नेस ईमेल, जंहिंसां अगरि को यूट्यूब सां रिलेट ऑफिशियल पर्सन तव्हां सां राब्तो करणु चाहे एड वग़ैरह जे हवाले सां, त उहो तव्हांखे ईमेल कहिड़ी ईमेल ते मोकिलनि। ठीकु आहे, त पाण जंहिं ईमेल ते ठाहियो आहे ऐं उहा ई ईमेल जेका आहे घणो थोरो यूज़ कंदो आहियां, त पाण उहा ई ईमेल जेका आहे हिते ऐड था करे छॾियूं। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे हेठि अचे थो वाटरमार्क। हाणे वाटरमार्क छा आहे, तव्हां कुंड ते हिते ॾिसंदव त नंढो हिननि ऑप्शन ॾिनो आहे। हीअं ईअं हूंदो आहे त कुझु टाइम वीडियो हलण खां पोइ जेको आहे लाइक जो ऑप्शन ईंदो आहे, त भाई हिन वीडियो खे लाइक करियो या सब्सक्राइब जो, जेकॾहिं उहो तव्हां ऐड हिते करणु चाहियो था त तव्हां को बि गूगल तां वञी का अहिड़ी इमेज PNG में डाउनलोड करियो जंहिंजी साइज़ जेका आहे उहा 1 MB खां मथे न हुजे, त उहा तव्हां हितां खां ऐड करे सघो था। अच्छा, इहा कुझु हिते बेसिक सेटिंग हुई। अञा पाण हिन खे मथे ॾिसूं था ॿिया बि हिन में ऑप्शन्स हूंदा।
जी मिसाल जे तौर ते हिते हो प्रोफाइल सेटिंग जंहिंमें हींअर हिन ॻाढ़े कलर जो ऑप्शन ॾेई छॾियो आहे, उहो इन जे करे ॾिनो आहे त पाण को बि हिते लिंक जेको आहे उहो हिते ऑप्शन त ॾेई छॾियो पर पाण को बि हिते हिनखे लिंक नाहे ॾिनो। ठीकु आहे, इन खां पोइ जेको आहे पाण हिते हलूं था मथे टैब में होम टैब में जेको आहे ही थोरी इंपॉर्टेंट सेटिंग आहे लेआउट। त जंहिं टाइम को बि विज़िटर तव्हांजे अचे थो पेज ते त उनखे तव्हांजो जेको आहे चैनल कीअं नज़र अचे उनखे तव्हां कस्टमाइज़ करियो, जंहिंमें अमूमन जेको आहे उहो दोस्त ग़लती इहा कंदा आहिनि त उन्हनि जे फस्ट में ई जीअं ई को माण्हू अचे थो उन जे चैनल ते त उते शॉर्ट्स जेके आहिनि उहे नज़र अचनि थियूं। शॉर्ट्स नज़र अचण जे करे जेको बचे थो उन ते क्लिक करे थो उहो हिकु ॿ शॉर्ट ॾिसी वञे थो हलियो, त उन जे करे शॉर्ट्स ते वधीक व्यूज़ अचनि था ऐं असांजी लॉन्ग वीडियोज़ जेके आहिनि उन उते जेको आहे मेन पेज ते नज़र ई कोन थियूं अचनि, जंहिंजे करे माण्हू पोइ उते वञी ऐं उनखे क्लिक करे। त उनखे कस्टमाइज़ करण जे लाइ तव्हां वटि हिते ऑप्शन आहे एड सेक्शन जो, हिते तव्हां क्लिक कंदव त हाणे हिते तव्हां ॾिसो तव्हांखे ॿुधाए थो त हिते तव्हांखे छा रखिणो आहे। चैनल टेलर, अगरि को तव्हां टेलर ठाहियो आहे पंहिंजे चैनल जे हवाले सां उहा उनखे पहिरीं नज़र अचे, या उन खां पोइ हिते तव्हां ऑप्शन ॾिसंदो वीडियोज़, त हिन वक़्तु जेको उहो अनविज़िबल आहे, विज़िबल कोन्हे। इन जे करे जो पाण का बि वीडियो कोन रखी आहे, जंहिं टाइम वीडियो रखंदासीं त पोइ हिते पाण अगरि वीडियोज़ जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त इन सां फ़ाइदो इहो थींदो त तव्हांजूं वीडियो जेके आहिनि उहे फस्ट में नज़र ईंदियूं लॉन्ग वीडियो, त जीअं ई केरु नओं माण्हू तव्हांजे चैनल ते ईंदो त उनखे तव्हांजूं वीडियोज़ नज़र ईंदियूं त उन ते क्लिक कंदो उनखे ॾिसंदो त उन सां तव्हांजे लॉन्ग वीडियोज़ ते जेको आहे उहो व्यूज़ वधीक ईंदा। अच्छा, इन खां पोइ जेको आहे पाण ॿियूं कुझु सेटिंग्स आहिनि उहे ॾिसी था वठूं हिन में, बाक़ी थी उहे सभु ऑप्शन आहिनि जेके पाण खे स्टूडियो ऐप में मिलिया थिए। उन खां पोइ जेका बुनियादी सेटिंग आहे उहो तव्हां हिनखे स्क्रोल करे हेठि ईंदव त हिते सेटिंग जो ऑप्शन आहे। तव्हां जीअं ई हिन सेटिंग ते वेंदव त सभिनी खां पहिरीं जनरल में जेको उहो पुछे थो त तव्हां जॾहिं चैनल मोनिटाइज़ थी वञे त पोइ तव्हांजी करंसी जो एक्सचेंज छा हूंदो त उहो डॉलर में ई रखिणो आहे, उहो हिते हीउ सही थियो पियो आहे, पाण हिनखे कोन्हे छेड़णो। उन खां पोइ आहे चैनल, जीअं ई तव्हां चैनल ते क्लिक कंदव त चैनल जी बेसिक, हिन में पहिरीं पाण खां पुछे थो तव्हांजो रेजिडेंस सिटी कहिड़ो, रेजिडेंस कंट्री कहिड़ो आहे, त पाण खे हिते पाकिस्तान सेलेक्ट करिणो आहे। अगरि पाकिस्तान तव्हां न सेलेक्ट कंदव त अॻिते हली तव्हां लाइ प्रॉब्लम थींदा, जेकॾहिं को दोस्त वेठो पाकिस्तान में आहे ऐं उहो कंहिं ॿिए मुल्क जो जेकॾहिं नालो ॾिए थो त बिल्कुलु ग़लति आहे, हिते को बि कूड़ कोन्हे ॻाल्हाइणो जो अॻिते हली तव्हां लाइ को मोनिटाइज़ेशन में मसइलो थिए, तंहिंजे करे हिते तव्हां रियल में जी पाकिस्तान आहे तीअं पाकिस्तानी लिखंदव। उन खां पोइ आहिनि कीवर्ड्स। हाणे तव्हां नोट कजो पाण जेॾी महिल बि का वीडियो अपलोड कंदासीं त उते पाण जेके आहिनि उहे टैग्स जेके आहिनि लॻाईंदासीं, पर हिते जेके आहिनि ही चैनल जा टैग आहिनि, जेकॾहिं को हिननि कीवर्ड्स खे केरु सर्च कंदो त हीउ जेको असांजो चैनल आहे उहो उते अचणु खपे, ज़ाहिर थियणु खपे। ऐं जे असीं यूट्यूब खे ॿुधाइणु चाहियूं था त जेके माण्हू हिननि लफ़्ज़नि खे ॻोल्हीनि था त उन्हनि खे ई असांजो चैनल ॾेखार, असांजूं वीडियो जेके आहिनि उहे उन सां रिलेटेड आहिनि। जी मूं हिते पहिरियों पंहिंजो टैग लिखियो आहे यूट्यूब सिखो सिंधी ज़बान में, यूट्यूब सिखो, ठीकु आहे। वरी हिन साॻे टैग खे जेको आहे उहो मूं यूट्यूब सिखो जे नाले सां लिखियो आहे, यूट्यूब सिंधी, यूट्यूब एसीओ इन सिंधी, ईअं जेके तव्हांजी वीडियो सां रिलेटेड जेके टैग्स हुजनि न उहे तव्हां जेके आहिनि उहे हिते लॻाइजो। इन सां जेको आहे उहो तव्हांजे चैनल खे जेको आहे फ़ाइदो थींदो। हिन में पाण वधि खां वधि 500 जेके आहिनि उहे लफ़्ज़नि तक जा जेके आहिनि उहे टैग लॻाए सघूं था, पर कोशिशि करियो अनरिलेवेंट टैग न लॻायो। जेका तव्हांजी कैटेगरी आहे, जंहिं टाइप जूं तव्हां वीडियो ठाहियूं आहिनि उन टाइप जा ई लॻायो। अगरि ग़लति टैग लॻाईंदो त उनजो नतीजो इहो थींदो त यूट्यूब तव्हांजी वीडियो जेका आहे उहा ग़लति माण्हुनि खे ॾेखारींदो। ग़लति माण्हू अगरि तव्हांजी वीडियो ते क्लिक बि करे वठंदो त उहो उनमें दिलचस्पी कोन वठंदो, कुझु सेकेंड वीडियो ॾिसी स्किप करे छॾंदो, उन सां तव्हांजी वीडियो जी जेका आहे उहा रीच घटिजी वेंदी, तव्हांजा व्यूज़ अचण जेके आहिनि उहे घटिजी वेंदा। ही उहे ग़लतियूं आहिनि जेके असांजे व्यूज़ खे घटाइनि थियूं। त कोशिशि करे जेका तव्हांजी रियलिटी आहे उहा ई तव्हां लिखो। ग़लति सलति जेके आहिनि टैग जेके तव्हांजे चैनल या वीडियो सां रिलेट न आहिनि उहे तव्हां कोशिशि करे ऐड न करियो। उन खां पोइ असीं नेक्स्ट ऑप्शन ते हलूं था, फ्यूचर एलिजिबिलिटी। हिन ते कुझु जेके आहिनि हिन जा फीचर आहिनि उहे पाण जेके आहिनि उहे ॾिसंदासीं। जंहिंमें जेको अचे थो यू कैन यूअर एक्सेस टू मोर फीचर्स हेयर इंटरमीडिएट, जीअं तव्हांजो चैनल जेको आहे उहो अॻिते ग्रो थींदो तीअं तव्हांजा ऑप्शन्स जेके आहिनि उहे इनेबल थींदा वेंदा। जंहिंमें स्टैंडर्ड जेको आहे उहो ऑटोमेटिकली
तव्हांजो बि जेको आहे उहो इनेबल थी वियो हूंदो। हिन में तव्हां प्ले लिस्ट वग़ैरह जेका आहे उहा ॿिए सां शेयर या उन पंहिंजी जेका आहे उहा मेंटेन रखी सघो था। उन खां पोइ ॿियो जेको फीचर आहे उन में जी इहो आहे त अगरि तव्हांजो इनेबल थियल हूंदो त पोइ तव्हां 15 मिंट खां वॾी जेका आहे उहा वीडियो रखी सघो था ऐं का कस्टमाइज़ थंबनेल लॻाए सघो था। अगरि हीअ तव्हांजो इनेबल न हूंदो त पोइ तव्हांजी जेका आहे थंबनेल जेका आहे उहा तव्हां का अलॻि सां नथा लॻाए सघो। हिन खे इनेबल करण जो जेको तरीक़ो आहे, तव्हां जस्ट हिते क्लिक कंदो, उन खां पोइ हिते वञी तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर वेरीफाई कंदो ऐं उन में तव्हांखे मैसेज में कोड ईंदो, उहो कोड तव्हां हिते लॻाईंदो, तव्हांजी वेरीफिकेशन थी वेंदी। उन खां पोइ जेको थर्ड जेको हीअ ऑप्शन आहे त तव्हां जेको आहे उहो लाइव जेका आहे उहो वञी सघो था। इन जे लाइ शर्त आहे इहो आहे त तव्हांजी जेको आहे उहो चैनल खे घटि में घटि 2 महीननि जेको आहे उन जी हिस्ट्री क्रिएट थिए, तव्हां उन जी वीडियोज़ रखो त 2 महीननि खां पोइ ऑटोमेटिक जेको आहे हीउ इनेबल थी वेंदो। या तव्हां जेको आहे पंहिंजे शनाख्ती कार्ड वग़ैरह जी तस्वीर ॾेई ऐं हिन खे जेको आहे इनेबल करे सघो था, पर कुझु टाइम वेट करे वठो त जीअं तव्हां जेको चैनल जी हिस्ट्री ठहंदी त पोइ हीउ ऑटोमेटिक इनेबल थी वेंदो। ठीकु आहे। इन खां पोइ पाण हिन जा पाण टेई जेके आहिनि सेटिंग जा ऑप्शन पाण डिस्कस कया। नेक्स्ट ही तमामु बहितरीनु हिकिड़ी सेटिंग आहे। हिन में जी इहो आहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अपलोड डिफॉल्ट्स में छा हूंदो आहे त पाण का बि वीडियो जेकॾहिं जंहिं टाइम बि अपलोड कंदासीं त उन टाइम जेको आहे पाण उनजो टैग लिखूं था, उनजी डिस्क्रिप्शन लिखूं था, त जेकॾहिं उहे शयूं तव्हां हिते लिखी छॾियो त उहो बाय डिफॉल्ट तव्हांजे हर चैनल में जेका बि तव्हां वीडियो अपलोड कंदो उन टाइम ऑटोमेटिक अॻु में ई लिखी पई हूंदी। जी मिसाल जे तौर ते हिते पाण जेकॾहिं मिसाल हिकिड़ो वर्ड आउं लिखी थो छॾियां त मुंहिंजी जेके बि वीडियोज़ हूंदियूं हिन चैनल ते उहे इन मुताबिक़ हूंदियूं त यूट्यूब सिखो। त हाणे जॾहिं बि वीडियो जेकॾहिं मुंहिंजी अपलोड कंदसि त ही टाइटल में लफ़्ज़ ऑटोमेटिक उते अची वेंदो। उन खां पोइ डिस्क्रिप्शन आहे त जेकॾहिं डिस्क्रिप्शन बि तव्हां जेकॾहिं लिखणु चाहियो त उहा पाण जी वञी उते वीडियो जी हर हिकु जी लिखूं था, जेकॾहिं वीडियो थोरी थोरी तब्दील आहे, पर जेकॾहिं पाण मिसाल जे तौर ते हिते उहे कुझु अहिड़ा लफ़्ज़ लिखी छॾियूं त जीअं ई असीं उते वञूं ऐं जीअं ई असीं उते वीडियो जेका आहे उहा पंहिंजी अपलोड करियूं त ऑटोमेटिक असांजी डिस्क्रिप्शन लिखी पई हुजे त उहो तव्हां हिते लिखी छॾियो, हिकु दफ़े ई लिखी छॾियो, उहो हर दफ़े तव्हांजे वीडियोज़ में ऑटोमेटिक ईंदी पई। जी मिसाल जे तौर ते आउं हिते लिखी थो छॾियां त यूट्यूब सिखो सिंधी ज़बान में। हाणे जंहिं टाइम बि आउं वीडियोज़ खे उते अपलोड कंदसि त इहो जेको फ़िक्रो आहे या इहो जेको जुमिलो आहे इहो मुंहिंजो ऑटोमेटिक उते अॻु में ई लिखियो पियो हूंदो। हर दफ़े मूंखे जेको आहे इहो नए सिर लिखण जी जेका आहे उहा महिनत कोन करणी पवंदी। उन खां पोइ हिते आहे त जेॾीमहिल बि तव्हां वीडियो अपलोड करियो कोशिशि करे उनखे अनलिस्टेड रखो या हितां खां ई उहा सेटिंग करे छॾियो त हमेशह जे लाइ जीअं तव्हां वीडियो अपलोड कंदो उहा पब्लिक कोन थींदी, उहा अनलिस्टेड हूंदी। इन जे करे चवंदो आहियां त अनलिस्टेड रखो त जीअं उन वीडियो खे असीं वरी चेक करे उन जा टैग्स टाइटल डिस्क्रिप्शन हिकिड़ो दफ़ो चेक करे उन खां पोइ जेको आहे उहा असीं वीडियो पंहिंजी अपलोड करियूं। उन जे करे हमेशह कोशिशि कंदा करियो त हिन खे हितां ई अनलिस्टेड करे छॾियो। अदरवाइज़ जंहिं टाइम तव्हां वीडियो अपलोड कंदो उते तव्हां खां हीउ हर दफ़े पुछंदो त हिन वीडियो खे करिणो छा आहे। ठीकु आहे। इन सेटिंग खे हिते पाण सेव था करे छॾियूं। इन खां पोइ वापसि पाण सेटिंग ते हलूं था। ठीकु आहे। डिफॉल्ट सेटिंग जेका हुई उहा पाण हींअर डिस्कस कई। उन में हैशटैग बि हूंदा आहिनि, उहे बि तव्हां कोशिशि करे उन में ऐड करे छॾियो त बार बार न करणा पवनि। बाक़ी ही जेके परमिशन्स आहिनि इहे फ़िलहालु तव्हां भले ऑफ ई रखो। जीअं हिन में हिते पुछे थो त हिन चैनल जो ओनर जेको आहे उहो केरु आहे ऐं हिन जो कंहिं ॿिए खे जेको आहे सो इजाज़तूं वग़ैरह ॾिनल आहिनि या न। उन खां पोइ जेको नेक्स्ट असां वटि अचे थो कम्यूनिटी मॉडरेट। हिननि में जी हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां को पंहिंजे कम्यूनिटी जा मॉडरेट अगरि हिन चैनल ते ठाहियो था त ठीकु आहे, अदरवाइज़ पाण घणा घणा इंडिविजुअली कमु करियूं था त हिननि खे वधीक जेको आहे कंहिंखे एड या परमिशन करण जी ज़रूरत कोन्हे। ठीकु आहे। अच्छा, कमेंट्स जेके आहिनि उहे तव्हांजे चैनल ते केरु हिते जेको आहे उहो सेशन में पुछे थो असांखां त छा तव्हांजे चैनल ते केरु कमेंट्स जेके आहिनि उहे वीडियो ते अचनि या न अचनि, भले अचनि, उन सां असांजी जेको आहे इंगेजमेंट वधंदी। अच्छा, उन खां पोइ मैसेज इन यूअर लाइव चैट में तव्हां को मैसेज ॾियणु चाहियो था त उहो तव्हां जेको आहे सो हिते सिलेक्ट करे सघो था। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ इहो आहे मॉडरेट बेसिक। ठीकु आहे।
हिन खे फ़िलहालु हाणे हिते छॾियूं था, का बि स्ट्राइक वग़ैरह जेका आहे इन्हनि खे, ठीकु। उन खां पोइ एग्रीमेंट्स, हीअ जेको आहे पंहिंजे हिन कम जो कोन्हे, हीअ यूट्यूब कंपनी जो पंहिंजे ई तरफ़ां हूंदो आहे। त इहे जेके बेसिक सेटिंग्स आहिनि, इहे कोशिशि करियो त तव्हांजे वीडियोस सां जेको आहे उहो मैच कनि, ऐं जॾहिं इहे तव्हांजे वीडियो सां मैच कंदियूं तॾहिं तव्हांजी वीडियो जेका आहे उहा सही ऑडियंस ताईं वेंदी। असल यूट्यूब में मक़सदु इहो हूंदो आहे त असांजी वीडियो जेका आहे न उहा राइट ऑडियंस, माना सही माण्हुनि ताईं पुॼे, यानी हीअ वीडियो असां ठाही कहिड़े क़िस्म जे माण्हुनि लाइ, उन्हनि तक पुॼे। जी मिसाल तव्हांखे ॾियां त हीअ जेका वीडियोस पाण ठाहियूं पिया, या हीअ चैनल जेको मूं ठाहियो आहे उहो इन लाइ करे ठाहियो आहे त असांजा जेके सिंधी दोस्त आहिनि उहे हिन चैनल खे सम्झी सघनि, यूट्यूब खे सम्झी सघनि, ऐं उन ते बहितर कमु करे सघनि, ऐं उन जी अर्निंग थी सघे। ऐं जेकॾहिं हाणे हीअ वीडियो जेकॾहिं मिसाल जे तौर ते को नात सर्च करे पियो, उन जे साम्हूं अगरि उहो वञी रखे त जेको नात ॿुधण जे हिसाब सां आयो आहे या उनखे का नात डाउनलोड करणी आहे, उते अगरि मुंहिंजी वीडियो वेंदी त छा उहो मुंहिंजी वीडियो ते क्लिक कंदो? अगरि चलो हुन ग़लती सां क्लिक करे बि छॾियो त छा उहो ॾिसंदो? हुनजो त ज़हन इहो आहे त मूंखे नात खपे, हुनखे नात ॾिसणी आहे, त हू हिन शइ में दिलचस्पी कोन वठंदो। जॾहिं दिलचस्पी न वठंदो त 2-3 सेकेंड वीडियो ॾिसी उन खां पोइ उन वीडियो खे छॾे ॾींदो। जेकॾहिं हुन 2-3 मिंट छॾे ॾिनो, 2-3 सेकेंड ॾिसी छॾे ॾिनई, त यूट्यूब खे इहो मैसेज वञे थो त हिन जी जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि वीडियोज़ में एतिरो दम कोन्हे जेको हिन पंहिंजे थंबनेल में ऐं टैग्स में जेका शइ लिखी आहे उहा शइ वीडियोज़ में कोन्हे, जंहिंजे करे यूज़र जेको आहे उहो हिन वीडियोज़ खे ॾिसणु पसंदि कोन थो करे। बाक़ी जी हीअ आहे त हिन में तव्हां ॾिसो त हीअ जेके मुंहिंजा अञा फ़िलहालु पाण का बि हिन में न प्लेलिस्ट ठाही आहे, न लाइव विया आहियूं, न का पोस्ट कई आहे, न अञा ताईं वीडियो रखी आहे, तंहिंजे करे हीअ 0-0 अचनि पिया। जीअं हीअ जेका वीडियो पाण ठाहियूं पिया, इहे ई वीडियो जेका आहे उहा पाण हिन ते अपलोड कंदासीं, ऐं उन खां पोइ जेको आहे ॿियूं वीडियोज़ जीअं हाणे पाण नेक्स्ट वीडियो रखंदासीं त वीडियो जेका आहे उहा अपलोड कीअं कजे, उते कुझु बेसिक शयूं आहिनि जिते असीं ग़लती करियूं था, जिन जे करे जेको आहे असांजा व्यूज़ घटिजनि था। त उहो कोशिशि करे उन नेक्स्ट वीडियो में जेको आहे उहो पाण सिखंदासीं त पाण वीडियोज़ जेका आहे उहा कीअं अपलोड करियूं।